खान बहादुर खुद कानून आहे। हिकिड़ी सट बि सही कोन सघंदो खान बहादुर जी। उन जेको एसपी जो अंजाम सोचो वेठो आहियां, उन जी ख़बर पवण ते शैतान जो रूह कंबी वेठो। जे शख्स जे करे असां एतिरो कुझु भोॻियो, उनखे एतिरो जल्दी माफ़ करे छॾियो। सुठी तबियत हूंदी न त औरतूं कुहाड़ी बि खणंदियूं, बंदूकूं बि खणंदियूं, मुक़ाबला बि कंदियूं। जेके वॾनि घरनि में मौत थींदा आहिनि न, उन्हनि जूं ॻाल्हियूं ई मिल्कत ई थींदियूं आहिनि। इहा आख़िरी सदी आहे, ॼाण दुनिया जी पुॼाणी थींदी। छोरी सीनत असांजो अछो मुंहुं करे और दांगी बूथ ते मले वई आहे। दिल त चए थी न शेरोज़ जा टुकड़ा टुकड़ा करे वञी गुजार खान अचे अॻियां छॾे। ज़ालिम इंसान, रब तोखे कॾहिं बि माफ़ कोन कंदो। हादसे जे पोयां मां सम्झां थो त गुजार खान ऐं खान बहादुर ॿिन्ही मां को हिकु ज़रूर आहे। मूंखे डपु थो लॻे त इहे इख़्तिलाफ़ात किथे वञी दंग कंदा। मौत भरक आहे, हिकु ॾींहुं असां सभिनि खे वञिणो आहे। मां मल्हार जो गम दिल में सांडे के ॿिए सां कीअं निभाए सघंदमि मम्मा। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।